पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन शहीद भुट्टो सिंध के ऑर्गेनाइज़र उबैदुल्ला ऐं खैरपुर के सदर बिलावल खान नारेजो की अगवानी में गम्स के लिवर ट्रांसप्लांट के डॉक्टर अब्दुल वहाब डोगर खिलाफ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें कारकुननि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाजी रैली की अगवानी उबैदुल्ला नारेजो, बिलावल खान नारेजो, लाला जहांगीर मेमण, इरशाद नारेजो, शहजाद गोपांग, साजिद अहमद फुल, उबैदुल्ला नारेजो, ज़मान सोलंकी सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब खां नाअहल करार थियल डॉक्टर अब्दुल वहाब डोगर सिंध अची गैर कानूनी तौर लिवर ट्रांसप्लांट करे रहियो आहे। डॉक्टर अब्दुल वहाब डोगर नाअहल डॉक्टर आहे जंहिं गम्स में सवें नाकाम ट्रांसप्लांट करे माण्हू मारिया आहिनि। अॻवाणनि जो चवणु हुयो त गम्स में थींदड़ ट्रांसप्लांट में 70% मरीज़ फोत थी वञनि था। पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन शहीद भुट्टो जे अॻवाणनि मुतालबो कंदे चयो त डॉक्टर अब्दुल वहाब डोगर जेके बि गम्स में ट्रांसप्लांट कया आहिनि उन्हनि जो अंग अखर अवाम साम्हूं आंदा वञनि ऐं जेके नाकाम ट्रांसप्लांट थिया आहिनि उन में फोत थींदड़नि जो केस डॉक्टर अब्दुल वहाब डोगर ते दाख़िल करे उनखे पंजाब वांगुरु सिंध समेत हर सूबे में नाअहल कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची